मूंखे सिर्फ़ तूं इहो पुछी ॿुधाए। ऐं हा, तूं इहो कॾहिं बि न सोचजांइ त का शमशा जी मूंखे परेशानी आहे। मुंहिंजो मासी केरु न खोजे। अफ़सोस, सद अफ़सोस। तोखे त पंहिंजे आशिक जो ज़रो बि एहसास नाहे। बेनसीबी का शइ हूंदी आहे, बिना इजाज़त मुंहिंजे साम्हूं न ईंदो कर। मोहतरमा, तूं मूंखे तानो न ॾे। थोरो तूं पंहिंजी रविश ते गौर कर। जंहिं शख़्स सां तूं सुठो या बुरो वक़्तु गुज़ारियो, छा तोखे मुंहिंजी जान जी परवाह बि नाहे? ऐं तूं सिर्फ़ पंहिंजा राज़ फाश थियण ते एॾी ख़ौफ़ज़दा आहीं। शमशा खे शायदि तूं सुञाणी नथो, तॾहिं तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं। सुञाणण त परे जी ॻाल्हि आहे। हूं त अञा उन शख़्स खे ॾिठो बि नाहे। भला छा एॾो बुरो इंसान आहे छा? शमशु वॾो धोखेबाज़ आहे। इन जे करे मुंहिंजी ज़रे जी बि उन सां हमदर्दी न आहे। मूंखे जेका उन जे बारे में मालूमात मिली आहे न, शम्स त हिकु पढ़ियल लिखियल ऐं सुलझियल नौजवान हुई ऐं तोसां बेपनाह मोहबत कंदो। तुंहिंजे तरफ़ां धोखो मिलण खां पोइ हू नेगेटिव सोच जो मालिक बणिजी वियो। ऐं जेकॾहिं तूं बाबा जे साम्हूं मुंहिंजी मोहबत खे न ठुकराई हा, त पोइ हू इन हद ताईं भला छो वञे हा? इहो सभु कुझु इहो तुंहिंजी ॾुख ऐं कावड़ में कयो अथसि। शहरोज़ खान, जेकी मोहबत कंदा आहिनि न, सच्ची मोहबत कंदा आहिनि न, पंहिंजी महबूब ते आङुर बि न आहिनि खणंदा। भले हू फाई चढ़ी वञनि, पर शमशु मूंखां पाण छॾाइण जी क़ीमत वती आहे। क़ीमत वतई? छा मतलब? कहिड़ी क़ीमत? हिकु तमामु वॾी रक़म जेका उन मां उन जी ज़मीन वती, उहा ज़मीन खान बहादुर खान मूंखां खसण थो चाहे। इहो तय थियल हो। पूरी रक़म ॾियण खां पोइ हू ॿीहर मुंहिंजी ज़िंदगी में न ईंदो। ऐं हाणे त हू मुंहिंजो घर थो फिटाए। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।